हाणे भगवान द्वारिका में सुख सां प्रेम सां राज करण लगा। देवकी मैया चयो भैया हाणे समय थी वियो आहे, शादी कॾहिं कंदे तूं? चई शादी त मां जॾहिं कयां पर शादी मुंहिंजी थींदी वेंदियूं, तव्हां ॾिसो। चओ जय श्री कृष्ण। जॾहिं गर्गाचार्य आया न महाराज, हा, त उन खां यशोदा मैया पुछो त हिन जी कुंडली ॾिसो, शादी थींदसि? कालो कलूटो आहे, कुंवारो त न रहिजी वेंदो। चओ जय श्री कृष्ण। तॾहिं गर्गाचार्य महाराज चयो त न, हिन जी शादी न थींदी। महाराज टेड़नि मेड़नि जी शादी थी थिए, हे त महा टेड़ो आहे। अरे महाराज केड़नि केड़नि छोरनि जी शादी थी थिए, हिन जी छो न थींदी? शादी त बिल्कुलु न थींदसि, असांजो वचन आहे। अरे कहिड़ो ॾोह कयईं? का अपराध रमापति की ना, ये अपराध न कहे तई, हिन जी शादी न थींदी, इन करे हिन जी शादियूं थींदियूं। शादियूं, अच्छा ॿ शादियूं कंदो? ॿ न कंदो अम्मा, टे कंदो? टे बि न कंदो। त छा 100 कंदो? 100 बि न कंदो। 50 कंदो? न। चई होॾे वञो। 1000 कंदो? चई न बाबा जी तव्हां शुरू खां मजाक था कयो, ठीक सां ॿुधायो न। कि 1000 कंदो? 1000 बाबा राम राम, तव्हां थोड़ो आराम कयो। ठीक आहे, ठीक आहे, भलो थींदो, भलो थींदो। उनखे लॻे तो बाबा जी मजाक जे मूड में। चओ जय श्री कृष्ण। केरु विश्वास कंदो? रुक्मणी माता भीष्मक राजा जी राजकुमारी, 5 पुट उन्हनि खे। वॾो पुट बदमाश रुक्मी। भीष्मक राजा शुद्धमती सुंदर बुद्धि वारा भगवान जा भक्त, उहे चाहिनि था कि राजकुमारी रुक्मणी जी शादी श्री कृष्ण सां कयूं। राजकुमारी रुक्मणी जेॾीमहिल बि नारद जी महाराज आदि संतन जे मुख मां ॿुधंदी श्री कृष्ण जी महिमा, हुन जी सुंदरता, त उन मन ही मन श्री कृष्ण जो वर्ण करे छॾियो, पति मञी रखियो। लेकिन वो डिंगो रुक्मी आयो, वो चए तो बाबा तव्हां बुढ़ा थी आओ, चुपचाप वियो। उन भगोड़े कृष्ण सां मां शादी न कराईंदुमि पंहिंजे भेण जी, इकलौती भेण आहे, सुठे घर में मोकिलींदोमांसि। अरे भैया कृष्ण जहिड़ो वर घर, इहो सभु बंदि कयो, तव्हां चुपचाप वियो, पंहिंजो राज संभालियो, असां पाण इंतजाम कंदासीं। ठीकु आहे पुट। ॿिए ॾींहुं वियो, चई 3 ॾींहंनि में रिश्तो पको करे आऊं, 3 ॾींहं शादी थींदी। हरे राम, अरे न सगाई न मंगनी, सिधो शादी। चई हा, काथे करे आऊं? त चई दम घोष राजा जो नालो आहे, उन जे पुट जो नालो शिशुपाल, चेदी नरेश, बस उन सां मां पक करे आऊं। राजकुमारी रुक्मणी जो रोए, भाभी उनखे सपोर्ट कंदी। चओ हरे राम। अक्सर थींदो आहे भाभी ऐं ननद पाण में मिली वेंदियूं न, वो पति हिक तरफ़, उनजी मिली भगत थी वई त पोइ उनजी बांसुरी हली पवंदी आहे। चएसि थी तुंहिंजो भाउ त ईअं ई आहे, कृष्ण जहिड़ो कोई कोन्हे। ये रोअंदी त कमु न ठहंदे, छा कयां? चिठी लिखेसि ऐं मोकिलेसि। वो ॾाढो तगड़ो माण्हू अथई, कृष्ण जेको आहे न छलिया, उहो कुझु बि करे छॾींदो अथई, ॾाढो जादूगर अथई, तूं चिठी त लिखेसि, रो न। रुक्मणी माता सुंदर चिठी लिखी, कुछ श्लोक चिठी लिखी ब्राह्मण देवता के हथ में ॾिनी। ब्राह्मण देवता परम भागवत उही चिठी खणी करे भगवान द्वारिका नाथ वटि आया। भगवान चरण धोता, बढ़िया विहारे करे पूजा अर्चन कई ऐं बढ़िया चकाचक मालपुड़ा, लड्डू, पेड़ा ऐं पकोड़ा, पूड़ियूं, सब तरह जा सुंदर व्यंजन खाराया। ऐं पोइ चयूं प्रभु तव्हां कीअं आया? ब्राह्मण देवता चिठी कढी ॾिनी, तव्हांजो पर्सनल लेटर रुक्मणी राजकुमारी ॾिनो आहे। चई तव्हां पढ़ी करे ॿुधायो। महाराज तव्हांजो व्यक्तिगत पत्र, चई भक्तनि में ऐं भगवान में नो प्राइवेसी। चओ जय श्री कृष्ण। मां में ऐं भक्तनि में कोई छुपाव न आहे, तव्हां पढ़ो। आंसू वही आया ब्राह्मण देवता। अरे मां केवल ॿुधो हिननि जे बारे, अॼु ॾिसी वरितो। घणे प्रेम सां चिठी पढ़ी ॿुधाइनि था। राजकुमारी रुक्मणी चेती श्रुत्वा गुणान, तव्हांजा मां गुण केवल श्रवण कया आहिनि महाराज, ऐं मन में तव्हांजो वर्ण कयो आहे। तव्हां ई मुंहिंजा परम पति स्वामी आहियो। हाणे कृपा कयो, हे शेर जो हिसो गीदड़ खणण थो चाहे, तव्हां मुंहिंजी रक्षा कयो। ऐं तव्हां न ईंदव त मां प्राण त्याग करे छॾींदुमि, ऐं 100 जन्म 1000 जन्म थियनि पोइ बि मां वरंदमि त तव्हांखे। मुंहिंजा प्राण प्राणेश्वर तव्हांजे लाइ, इन करे मुंहिंजो वरण कयो, मुंहिंजो हरण कयो। ऐं कृपा करे मां तव्हांखे ॿुधायां थी, मतां अची करे तव्हांखे मुंहिंजे भाउरनि खे मारणो पए या उते युद्ध करणी पए, त कृपा करे मां ॿुधायां थी तव्हांखे सुभाणे ॿिए ॾींहुं मां गौरी शंकर भगवान जे मंदिर में मथो टेकण वेंदुमि, ओॾी महिल तव्हां मुंहिंजो हरण करे छॾिजो। पूरी योजना सम्झाए छॾी।
भगवान चयो वाह वाह वाह। घणे प्रेम सां भोजन सत्कार कराए ऐं ब्राह्मण देवता चवनि था प्रभु तव्हां चिठी न ॾींदव? चवनि था न असां चिठी न ॾींदासीं। अरे प्रभु तव्हां चिठी न ॾींदव त राजकुमारी रुक्मणी जा प्राण निकिरी वेंदा। ही चिठी न ॾींदासीं, अगरि चिठीअ जॻह ते असां हली हलूं, खुद हली हलूं चई महाराज पोइ त जय जयकार आहे। भगवान तुरंत ब्राह्मण देवता खे रथ में विहारियो ऐं वञण लॻा। पोयों दाऊ जी आया, पक दाल में कारो आहे। हे छोरो जॾहिं बि निकिरंदो आहे तेजीअ सां कोई न कोई गड़बड़ थींदी आहे। चओ जय श्री कृष्ण। बलराम जी आज्ञा ॾेई छॾी, अरे भैया सभु सैनिकनि खे तैयार कयो, इमरजेंसी मीटिंग, युद्ध करणी पवंदी केॾी महिल, तव्हां हलो। वो तो द्रुतगामी रथ में चढ़ी करे तुरंत द्वारिका पहुता। सुबह थी सात संगत जी ऐं राजकुमारी रुक्मणी अञा वही ना है मंदिर में। एतिरे में ॾिसण लगी त भैया चयूं घोट राजा अची वियो आहे। घोट राजा केर? चंड्रो शिशुपाल। वीचारी दिल जी धड़कन वधी वई माता रुक्मणी जी। राजकुमारी रुक्मणी चए थी अञा ब्राह्मण देवता न आया हो, घोट पहुची वियो, कीअं थींदो? भाभी चए थी धीरज धर, पक्का हो कंदो जादूगर कुछ। एतिरे में ब्राह्मण देवता आया। अरे गदगद थी वई, महाराज तव्हां अची वियो? हा। और चिट्ठी? देवी चिट्ठी त न खणी आई, चिट्ठी त न खणी आई। उदास थी वई राजकुमारी रुक्मणी, छा तव्हांखे चिट्ठी बि न ॾिनी हुननि, कुझु संदेश न ॾिनो? चई राजकुमारी रुक्मणी तव्हांजा प्रियतम एॾा प्रेमी आहिनि, एॾा प्रियतम आहिनि, एॾा प्रेम जा भंडार आहिनि। हुननि चयूं चिट्ठी छो जा, मां पाण ई चिट्ठीअ जॻह ते हली हलां, उहे ख़ुदि पहुची विया अथव। पोइ त जय जयकार करण लगी। एॾो प्रसन्न थी ब्राह्मण देवता खे हथ जोड़े छॾे कि मां जेको बि ॾियां, कुबेर जो खजानो बि ॾियां त थोरो थी वेंदो, इन करे मां तव्हांखे प्रणाम थी कयां। लक्ष्मी माता साक्षात रुक्मणी जी जे रूप में प्रणाम कयो। तॾहिं खां ब्राह्मणनि जा वारा न्यारा। इन खां पहिरियों जी जेके बि कथाऊं त एक गरीब ब्राह्मण, कथाऊं ईअं हलंदियूं, एक गरीब ब्राह्मण, एक बेचारा ब्राह्मण। चओ जय श्री कृष्ण। हाणे महाराज ब्राह्मण वटि चकाचक बढ़िया माल पूड़ा रबड़ी थी छंजे पई, कई गौशालाऊं खोले वेठा आहिनि। चओ हरे कृष्ण। टीह में ॾिसो ब्राह्मण देवता कथाऊं था कनि, 10-10 लख रुपया वठंदा। हरे राम, श्री कृष्ण गोविंद। हुननि जा सेवा संस्थान हलंदा आहिनि, गौशाला थी, वृद्ध आश्रम थिया कई, पर कमी न आहे। छाजे करे? आशीर्वाद मिली वई माता लक्ष्मी रुक्मणी जी। इन खां पहिरियों गरीब छो आहे? संत चवंदा आहिनि भृगु महाराज ब्राह्मण देवता परीक्षा वठण लाइ, इहा बि कथा भागवत में अॻिते आहे, त भगवान ते लत हई त रुक्मणी माता जी चीख निकिरी, पीड़ा पहुती। उन पीड़ा जे करे ब्राह्मण गरीब थिया। अॼु वापसि ब्राह्मण देवता उन्हनि जो हृदय खटे छॾियो, प्रसन्न करे छॾियो, त वरी आशीर्वाद अची वई, हथ जोड़े छॾिया माता रुक्मणी। हाणे वञण लगी गौरी शंकर भगवान खे मनाइण। हाणे ॾिठो कोन्हे कृष्ण खे, पहचानियो कीअं? सभिनि खे ॾिसण लगी कृष्ण काथे आहे, कृष्ण काथे आहे। जंहिंखे ॾिसे उहो ई मूर्छित थी वञे। चओ हरे राम। एॾी सुंदर राजकुमारी रुक्मणी। चओ हरे कृष्ण। हेॾो जेको रुक्मी हो, रुक्मणी माता जो भाउ, उन सेना बीहारे छॾी। शिशुपाल जी सेना बीठी, सभु मतां हो अची न वञे, वो ॾाढो छली आहे, कुछ भी करे तो सके, अची न वञे मतां, ध्यान रखजो। सब बीठा सैनिक, हजारे लखे पैरे ते बीठा, अकेला श्री कृष्ण रथ ते आया। काफ़ी भीड़ खां पोइ गौरी शंकर भगवान में मथो टेके जॾहिं राजकुमारी रुक्मणी निकिरण लगी, भगवान सुञाणे वरितो, हथ लायो, ओ देवी मां ही आहियां। जो नज़र पई भगवान ते, थोड़ी देर त बिल्कुल ध्यान में खोइजी वई। वो तुरंत भगवान जे साम्हूं आई, भगवान हथ पकड़ियो, रथ ते विहारियो। ईअं ई नाहे, हरणा मतलब शंख वजायो भगवान, शंख जी बढ़िया आवाज थी, सभिनि जो ध्यान रुक्मणी श्री कृष्ण ॾे वियो। सब सैनिक ॾिसण लगा। ॾिसंदे ॾिसंदे हिकु भी सैनिक रोकण न आयो आहे। कमाल, जादूगरी कई न भगवान। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। सात संगत जी ध्यान जो, ॾाढी बढ़िया घटना थी। भगवान विहारे करे रुक्मणीअ खे हरण करे वठी आ। 4 तरह जी शादियूं थींदियूं। हिकिड़ी जेकी सामान्य शादी थींदी आहे उनखे चइबो आहे ब्रह्म विवाह, ब्राह्मण देवता कराईंदा आहिनि, अग्नीअ जी आहुति थींदी आहे, ठीकु आहे। ॿियो थींदो आहे ब्रह्म विधिअ जे अलावा राक्षसेन विधि। चओ हरे कृष्ण।
या जेकी भगवान कई या राक्षसन विधि हरण करे वठी वञण शादी कर विधि तो उहा ई आहे पर हाणे सिचुएशन अहिड़ी सेंटिमेंटल हुई भगवान खे करुणा करणी पई राजकुमारी तैयार हुई न पहिरियों उनजो लेटर आयो ईअं थोड़ी हरण कयो किडनैप न कयो आहे किडनैप अलॻि ॻाल्हि आहे राक्षसन विधिअ सां भागवत में लिखियल आहे इहो विवाह थियो टी पैशाचिक विधि थींदी आहे कि कोई कन्या तैयार ना है जबरदस्ती उन सां विवाह करण इहा पैशाचिक विधि आहे चओ हरे कृष्ण ॿियो चौथों थींदो आहे गंधर्व विवाह जो अॼुकल्ह खूब हलंदो आहे जेके लव मैरिज चवंदा आहिनि हा न कोर्ट में विया साइन करे आया मंदिर में विया मालाऊं पाए छॾियऊं सिंदूर भरे भैया मां तुंहिंजो मुड़ुसु तूं मुंहिंजी ज़ाल हाणे ॾिस अॻिते हाल हरे कृष्ण भगवान रथ में वठी आ जेसि ताईं रथ ओझल न थियो सभु सेनापति ॾिसण लॻा सैनिक ॾिसण लॻा अरे कमाल आहे यार उहो श्री कृष्ण जा चरण जा उहे जेके नख आहिनि मां त उन खां अॻिते ई न वधियो आहियां ॾिस त सही ॿियो चए थो अरे बावड़ा पीताम्बर त ॾिस फर फर करे फहिराए रहियो आहे टियों थो चए राजकुमारी रुक्मणी त ॾिस साक्षात लक्ष्मी माता आई आहे चौथो चए थो भैया हुनजा वार न ॾिठे काली घटा छाइजी वई अरे पगला हुनजा कृष्ण जा गाल त ॾिस आहा एॾा सुंदर नीलमणीअ जे समान चमकनि था पिया तीअं अरे बावरा हुनजा ॾंद न ॾिठे मुस्कुरायो त मोती बि फैल खीर खां बिल्कुलु अच्छा सफ़ेद चओ हरे कृष्ण ईअं ॾिसंदा रहिया भगवान जेसि ताईं वञनि मुस्कुराए करे वञनि सेनापति बि बीठो चओ हरे कृष्ण एतिरे में भगवान वेंदा विया वेंदा विया वेंदा विया अचानक सेनापति ख्याल आहे भई असांखे कम सां आयासीं हिते कोई ड्यूटी ज्वाइन कईसीं कोई कमु मिलियो न असांखे हा महाराज कहिड़ो मिलियो कि मतां कृष्ण अची न वञे हुनखे रोकण जो कमु मिलियो त जे केरु वठी वियो कृष्ण त वठी वियो अरे एतिरे में रुक्मी अची वियो राजकुमार काथे आहे राजकुमारी रुक्मणी चई महाराज उहो त श्री कृष्ण वठी आहे हुनखे अरे थोरो पहिरियों तव्हां छा पिया कयो छोड़ो चई महाराज असां हुनजा चरण कमल पिया न्यायो मां हुनजा वार पियो ॾिसां मां हुनजी चाल पियो ॾिसां मां हुनजा गाल पियो ॾिसां सेनापतिअ खे पकड़ी अरे मूर्ख तूं छा पियो करे तूं न ॾिठे चई मां त साक्षात ॾिठो हुननि ॿई विया न श्री कृष्ण हथ पकड़ियो हुनजो रथ में विहारियो वठियसि त चंड्रा रोके छो न निभागा हुनखे चई महाराज रोकिया कीअं जोड़ी हिकु नंबर पई लॻे पहिरियों नंबर जोड़ी पई लॻे बोल वृंदावन बिहारी लाल की विच में बलराम जी सेना खणी अची आ पोयों रुक्मी आयो चओ जय श्री कृष्ण शिशुपाल चए तो मां वञा तो चई न तूं हाणे वीचारो घोट ठही आवा तूं मेहमान माण्हू तोखे कीअं तकलीफ़ ॾियूं रुक्मी वियो सेना वठी करे लड़ाई करण लाइ ऐं हेॾो बलराम जी पहुची आहे पहिरियों तो श्री कृष्ण भगवान सां युद्ध कई अकेले भगवान रुक्मीअ खे तीर हलायो मुकुट लाए छॾियो रथ तोड़े छॾियो पकड़े छॾियो ऐं पकड़े करे जेॾी महिल तलवार कढी त रुक्मणी माता चरणनि ते किरी पई मुंहिंजो भाउ प्रभु अखियुनि मां आंसू वही आया थर थर कांपण लॻी तव्हां त काल जा बि काल आयो क्षण में मारे छॾींदो न प्रभु रक्षा कयो मुंहिंजो भाउ भगवान चयो देवी घबराए न मारींदोमांसि अभयदान ॾिनो तॾहिं भगवान तलवार कढी करे अधु वार हुनजा कूड़े छॾिया इहो क्षत्रिय जो अपमान चओ जय श्री कृष्ण अधु मुछ ॾाढ़ी वार लाहे हुनजा पूरा कपे छॾिया वीचारो ॾाढो बेइज़ती महसूस करण लॻो एतिरे में बलराम जी महाराज अची आ बोलो दाऊ दादा की ॾिठऊं कि ईअं कबो आहे हाल कृष्ण भगवान खे चिल्लाइण लॻा तोखे शर्म नथी अची वीचारी हिन जो भाउ आहे न आख़िर हा बहुरानीअ जो भाउ हिन जो वीचारी रुक्मणी छा सोचींदी वरी रुक्मणी चवनि था देवी क्षत्रिय आहियूं रोज़ अहिड़ा कम करणा पवंदा आहिनि वरी कृष्ण भगवान खे डांटनि था छो कन्हैया ईअं व्यवहार कबो आहे ही केॾो वॾो तिरस्कार आहे हिन जे लाइ आख़िर तुंहिंजो सालो आहे न वरी रुक्मणीअ खे चवनि था रुक्मणी तूं बुरो न मञिजा क्षत्रियुनि जे लाइ रोज़ अहिड़ो जीवन ईंदो आहे युद्ध ई त असांजो जीवन आहे रोज़ अहिड़ा क्रियाकलाप थींदा आहिनि वरी कृष्ण खे डांटनि वरी रुक्मणी खे सम्झाइनि वरी कृष्ण खे डांटनि वरी रुक्मणी खे सम्झाइनि हाणे हल तूं वठी करे बाबा आशीर्वाद उते चङी तरह जोड़ीअ सां आशीर्वाद ॾींदुमि बलराम जी जो युद्ध कई तो हल खींचे ठका सॼी सेना भॼी वई चओ हरे राम रुक्मी वो भी हलियो ॾाढो वीचारो ॾाढो उन बेइज्जती महसूस कई ऐं हेॾो श्री कृष्ण भगवान राजकुमारी रुक्मणी खे वठी आया भगवान जो पहिरियों विवाह आरंभ थी रहियो आहे बधाई हो बधाई हो बधाई हो तव्हां बि चओ भाई टे बार बधाई हो बधाई हो बधाई हो बधाई
हा यशोदा मैया, नंद बाबा, देवकी मैया, वसुदेव बाबा, कृष्ण कन्हैया लाल, दाऊ जी, बलराम, सभिनि खे चओ वाधायूं वाधायूं वाधायूं।